मौजूद व्यूअर्स अस्सलाम वालेकुम। हुसन अब्बास तव्हांजे ख़िदमत में हाज़िर आहियां। चीन जे शहर वुहान खे मुतासिर कंदड़ कोरोना वायरस सॼी दुनिया खे लोॾे छॾियो आहे। हिन वक़्त ताईं कोरोना वायरस में 106 माण्हू मौत जो भख बणिजी चुका आहिनि। 45,000 माण्हुनि खे मुतासिर कंदड़ हे कोरोना वायरस जेको दुनिया जे 11 मुल्कनि ताईं पहुची चुको आहे। सिंगापुर, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, थाईलैंड, जापान समेत 11 मुल्क आहिनि। जर्मनी में इन जो केस ज़ाहिर थियो आहे। अहिड़ी सूरत हाल ही जेको वायरस आहे जेका गोल शक्ल वारो आहे, अञा ताईं इन जो नालो न रखिजी सघियो आहे, पर छाकाणि त इहो गोल शक्ल में आहे, इन गोल शक्ल वारे अहिड़े वायरस खे या अहिड़ी शइ खे दुनिया में मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में कोरोना सॾियो वेंदो आहे। वुहान शहर में गोश्त जी मंडी आहे। ममनूना गोश्त बि उते हूंदो आहे, जहिड़ो कर नांग, कुओ, मिरूं, अहिड़े क़िस्म जे गोश्त जो उते वापारु थींदो आहे। मंडी आहे। इहो वायरस उतां जेको आहे सो इन जी तशख़ीस थी आहे, ज़ाहिर थियो आहे। पर सुवालु इहो आहे त चीन जा माण्हू त अहिड़े क़िस्म जो गोश्त सालनि खां खाईंदा था अचनि, सदियुनि खां, पोइ छो इहो वायरस अचानक हितां ज़ाहिर थियो आहे? अञा ताईं उन ते साइंसदान लेबॉर्ट्रियूं को फाइनल न करे सघियूं आहिनि त इहो वायरस जेको आहे इन जो इहो जनमु किथां थियो आहे। पर अंदाज़ो इहो आहे त इहो चमड़े जे गोश्त मां थियो आहे। चमड़ो जेको आहे सो चीन जा माण्हू उनजो सूप पीअंदा आहिनि। उठ ऐं सहे जो बि इन में ज़िक्र कयो वियो आहे। क़दीम ज़माने खां वठी उठ ऐं सहो त असांजे इन खिते में बि खाधो वञे थो। अरबनि जो गोश्त रहियो आहे, पाण उज़ाइन में बि खाईंदा आहियूं। अहिड़े क़िस्म जे इहो जेको वायरस आहे, इहो निछ, खंघि खां पोइ वरी वॾो बुखार थिए थो। इहो साह जे रगुनि में इहो फिफड़नि ते जेको आहे सो इहो अटैक करे थो। उन खां पोइ इहो गुर्दनि खे फेल करे थो। अहिड़े क़िस्म जूं अलामतूं जेको आहे सो डॉक्टरनि साइंसदाननि ॾिनियूं आहिनि। वुहान जे शहर ऐं सिंध जे झींगोज़ शहर में हिन में चाइना में सिंध जा नौजवान बि रहनि था पिया। छा पंजाब जेका हुकूमत आहे उहा सॼी दुनिया में पंहिंजनि शहरनि खे मुख़्तलिफ़ मौक़नि ते फैसिलिटेट कंदी रहंदी आहे। सिंध इन हवाले सां सिंध सरकार हमेशह पुठिते रही आहे। चाइना में पूरे सिंध समेत पाकिस्तान जा कई शागिर्द उते रहनि था। सिंधी शागिर्द बि उते रहनि था। अॼु हिकिड़े शागिर्द सखर जे शागिर्द जेको आहे सो वीडियो मैसेज उतां पाकिस्तानी सरकार खे कयो आहे त असांखे झींगोज़ शहर मां कढियो वञे। ऐं इन जी जे लाइ पंजाब जे अंदरि पंजाब हुकूमत किट्स ऐं जेको आहे सो ॿिया औज़ार जेके आहिनि घुराए वरिता आहिनि। पर छा सिंध हुकूमत हेॾे वॾे कोरोना वायरस जी सॼी दुनिया खे परेशान करे छॾियो आहे, लोॾे छॾियो आहे, उन जे लाइ तयारु आहे? जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता इतफ़ाक़ सां इहो वायरस सिंध ताईं पहुचे थो, हालांकि सिंध में इन खां वधीक ख़तरनाक वायरस आहिनि जिन में सिंधी माण्हू गुज़ारे रहिया आहिनि। वॾी खंघि जेको आहे सो कुते जो चकणु माण्हुनि जो उते में जेको आहे सो वठिजी वञण जो हिकु वॾो वायरस आहे। अञा ताईं सिंध हुकूमत माण्हुनि जो इलाजु न करे सघी आहे। उन में वाइस ऑफ अमेरिका ॿुधायो आहे त 1.5 लख माण्हू कुतनि जे इन में जेको आहे सो खाइण में चकण में मुतासिर थिया आहिनि। उन्हनि मुतासिरीन जो अॼु ॾींहं ताईं सिंध हुकूमत कोई इलाजु न करे सघी आहे। सिंध जा माण्हू सेंखियो ज़दा पाणी पी रहिया आहिनि, गटरनि जो पाणी पी रहिया आहिनि। सिंध हुकूमत उन ते को कमु न करे सघी आहे। वॾी खंघि, सहिको, रेशो, बलगम सिंध जे माण्हुनि जूं तवील ऐं पुराणियूं बीमारियूं ख़ानदानी बीमारियूं बणिजी चुकियूं आहिनि। सिंध हुकूमत उन ते को कमु न करे सघी आहे। छा सिंध हुकूमत एॾे वॾे ख़तरनाक वायरस खे मुंहुं ॾियण जे लाइ का सलाहियत रखे थी या नथी रखे? इहो हिकिड़ो वॾो सुवालु आहे। उन करे सिंध जा माण्हू पंहिंजो तहफ़ुज़ पाण कनि। नंढनि ॿारनि जे साम्हूं हू खंघिरनि न, मास्क पाइनि। जेकॾहिं उन्हनि खे वॾो बुखार, सुकी खंघि ऐं रेशो अचे थो, को रतु अचे थो, उन जे लाइ जल्दी उन्हनि खे खपे त हू लेबॉर्ट्री ऐं डॉक्टरनि सां रुजू कनि। बाक़ी सिंध हुकूमत इन हवाले सां असांखे नथो लॻे त को उन जे लाइ का उहा तयारी करे चुकी आहे या न। कोशिशि कयो त पाण खे, पंहिंजे बचनि खे, पाड़े वारनि खे जेको आहे सो अहिड़े क़िस्म जूं आगाही ॾियो। कोशिशि कयो त गोश्त खाइण खां कुझु परहेज़ कयो। सब्जियूं भाॼियूं
ऐं फ्रूट ते जेको आहे सो तव्हां मुंतक़िल थियो त छाकाणि त सिंध हुकूमत इन हवाले सां के बि जेको आहे सो आगाही इंतिज़ाम बि अञा ताईं न करे सघी आहे। कोरोना वायरस सॼी दुनिया खे परेशान करे छॾियो आहे। उन परेशानीअ में सिंध हुकूमत ख़ामोश आहे। उस्ताद बुखारी जो शेर आहे त ॻोठ सॼे खे बाहि वठी वई, उहो तास जे पतनि तां उथनि ई नथा। सॼी दुनिया खे बाहि वठी वई आहे, सॼी दुनिया खे कोरोना वायरस परेशान करे छॾियो आहे, पर सिंध हुकूमत जे कन ते अञा ताईं जूं न चुरी आहे। इजाज़त ॾियो, वरी ईंदड़ स्टोरी में नई स्टोरी सां गॾु हाज़िर थी पवंदो।